शाने सहाबा साथिन के गुजारिश आहे तो सामो जी की जगह पई आहे यो खला पूरो करन खला जो को छड़े न वे साथिन के गुजारिश आहे थोरो अगते वधी अचन जज़ाकुमुल्लाह अल्लाह ताके जज़ाए खैर साथी थोरो अगते वधी अचन साथिन के गुजारिश आहे थोरो अगते वधी अचो जिद के छड़ियो अल्लाह ताला ताके जज़ाए खैर थोरो अगते वधी अचो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी वकफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा अम्मा बअद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम लक़द कान लकुम फ़ी रसूलिल्लाहि उस्वतुन हसनह लिमन कान यर्जुल्लाह वल यौमल आखिर व ज़करल्लाह कसीरा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अकमलुल मुमिनीन ईमानन अहसनुहुम खुल्क़ा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल ईमानु बिदअ्न व सित्तून शुअबतन वल हयाउ मिनल ईमान वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहु अज्रु मिअतु शहीद। सब साथी दिल के मोहब्बत सां दुरूद शरीफ अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूम लक दाइमन अबदा। बिरादरान इस्लाम वाजिबुल एहतराम मुसलमान भाइरो अज तमां सां नूरे चशम माशूक अली साहब जे अक़दे निकाह जे मौके ते दीनी इज्तिमा में शरीक थियाऊं। रब जे दर दुआ है त रब करीम इन निकाह के खैर ऐं बरकत वारो बणाए ऐं अल्लाह साईं तव्हां असांजे ख़ुशियुनि खे सादगी सां पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सुन्नत ऐं सीरत सां बणाए। अल्हम्दुलिल्लाह अहिड़े फितने में जिथे माण्हू ख़ुशीअ में शरई हुदूद खां ॿाहिरि निकिरनि पिया ऐं पंहिंजे इबादत खे रसूमात जी शक्ल बणाई आहे ऐं अहिड़े मुआशिरे जे अंदरि उन निकाह जी इबादत के सादगी सां सुन्नत सां क़ुरान जे माहौल सां रखणु इहो जिहाद अकबर आहे। अल्लाह साईं यकीनन इन खुशीअ खे हमेशह ख़ैर ऐं बरकत सां बणाईंदो। मुसलमानो अल्लाह रब्बुल इज़्ज़त इंसान ज़ात में मर्द के भी पैदा फरमायो औरत के भी पैदा फरमायो। मर्द की जिंदगी औरत खां सवाइ अधूरी आहे, औरत की जिंदगी मर्द खां सवाइ अधूरी आहे। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्निसाउ शक़ाइक़ुर रिजाल, औरतूं मर्दनि जी ज़िंदगी जो हिस्सो आहिनि। जीअं साइकिल हूंदी आहे इहा ॿिनि फीथनि ते हलंदी, हिकिड़े फीथे ते ऐब थी पवंदो। तव्हां असां इंसान हूं, ॿिनि पेरनि ते हूं, हिकिड़ो पेर हुजे हिकिड़ो न हुजे त इंसान घुमी त वेंदो पर थोरो ऐब थी पवंदो, मंडकाईंदो। ईअं ई इंसान मर्द जे लाइ औरत जो हुजणु ज़रूरी आहे, औरत जे लाइ मर्द जो हुजणु ज़रूरी आहे। इंसान में अल्लाह साईं उन्स रखियो, तंहिंजे करे इंसान की जिंदगी ऐं हैवान की जिंदगी मुख़्तलिफ़ आहे। अर्रहमान अल्लमल क़ुरान ख़लक़ल इंसान अल्लमहुल बयान।
रब रहमान वो आहे जंहिं क़ुरान जो इल्म अता फरमायो इंसान के उन अल्लाह रब्बुल इज़्ज़त पैदा फरमायो उनखे ज़ुबान ॾिनई ॻाल्हाइण। हाणे इंसानो हिते इंसान जे तख़लीक़ खां पहिरियां इल्म क़ुरान जो तज़किरो थियो, मालूम थियो तव्हां में इंसानियत तॾहिं आहे जॾहिं तव्हांजो तालुक़ क़ुरान शरीफ़ सां। ज़िंदगीअ जो मक़सदु क़ुरान पाक सां तालुक़ आहे ऐं अल्लमहुल बयान ख़ासि तरह सां हिते अल्लाह साईं इंसान जे उज़वनि मां ज़ुबान खे बयानु फ़रमायो। हिकु इन जे करे त पहिरियां क़ुरान पाक जो ज़िक्र थियो त तव्हांजी ज़ुबान जो मक़सदु इहो आहे त तव्हांजे ज़ुबान ते रब जो क़ुरान शरीफ़ हुजे। तंहिंजे करे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन अफ़ज़ल इबादत उम्मती क़िराअतुल क़ुरान, मुंहिंजे उम्मत जे अमलनि में भले में भलो अमल क़ुरान पाक जो पढ़णु। ॿियो ही शइ आहे त ज़ुबान जो ज़िक्र हिन जे करे थियो त ज़ुबान त जानवर खे बि आहे, लेकिन जानवर में ॻाल्हाइण जी सलाहियत न आहे। ॻाल्हाइण जी सलाहियत अल्लाह साईं इंसान जी ज़ुबान में रखी आहे। हाणे जानवर जी ज़िंदगी इंसान जी ज़िंदगी मुख़्तलिफ़ आहे। जानवर लिबास पोशाक न पाए, इंसान पोशाक पाईंदो। ऐं जानवर जो जेको रिज़्क़ रोज़ी आहे वो अल्लाह साईं फ़ौक़ल असबाब रखियो आहे। इंसान जो रिज़्क़ रोज़ी अल्लाह साईं तहतल असबाब रखियो आहे। जानवर ढोर ढबो पंहिंजे गाह खे मेंह न पोखींदी आहे, पखी पंहिंजो दाणो पाण न पोखींदा आहिनि, बल्कि इंसान पंहिंजे रिज़्क़ खे पंहिंजी महिनत मुशक़त पाण कंदो आहे। इहो इंसान ख़ुदि पाण सारी पोखे थो, इहो इंसान ख़ुदि पंहिंजा बाग फल फ्रूट अन अनाज पोखे थो। तंहिंजे करे इंसान जी रोज़ी तहतल असबाब आहे ऐं जानवरनि ऐं पखियुनि जी रोज़ी फ़ौक़ल असबाब आहे। ॿियो ही शइ आहे त जानवर अकेलो रही थो सघे, लेकिन इंसान अकेलो न रहंदो। इंसान लफ़्ज़ जी माना ई उनस आहे, माना इहो इंसान जिथे बि रहंदो त इन सां ॿियो इंसान हूंदो। जीअं हज़रत आदम अलैहिस्सलाम खे अल्लाह से पैदा फरमायो त हज़रत बीबी हवा अलैहिस्सलाम जी बि ज़रूरत हुई। जे जन्नत में हज़रत आदम अलैहिस्सलाम रहे पियो त बीबी हवा बि हुई। हज़रत आदम अलैहिस्सलाम जन्नत खां दुनिया में आया त बीबी हवा बि दुनिया में आई। तंहिंजे करे तव्हां असां जेके बि इंसान आहियो, तव्हां दुनिया में किथे बि इंसान अहिड़ो न ॾेखारींदो जेको अकेलो ज़िंदगी गुज़ारे। हा, ही जुदारिश आहे, चरियो आहे, मजनून आहे, पागल आहे, अकुल फ़हम न आहे, जुनून अथसि, उहा जुदारिश आहे। लेकिन इंसान सियाणो सही अक़लमंद अकेलो रहे इहो तव्हांखे किथे बि ॾिसण में न ईंदो। त अल्लाह साईं इंसान में इज्तिमाइयत रखी आहे, गॾिजी ज़िंदगी गुज़ारण जो तरीक़ो। तंहिंजे करे अल्लाह साईं निकाह जी इबादत खे रखियो। पहिरें इंसान हज़रत आदम अलैहिस्सलाम रसूल पैगंबर में बि निकाह जी इबादत आहे। आख़िरी रसूल पैगंबर हज़रत मुहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शरीयत में बि निकाह जी इबादत आहे। ऐं निकाह केॾी वॾी इबादत आहे, उन में हिकमतूं छा आहिनि? हिकु त क़ुरान पाक में उन जूं फज़ीलतूं आहिनि, अहादीस मुबारक में उन जूं फज़ीलतूं आहिनि, लेकिन मुआशिरे जे लिहाज़ सां निकाह में कई हिकमतूं आहिनि। हिकु उन निकाह में इहा हिकमत आहे त इंसानो तव्हां असां इंसान दुनिया ते हमेशह हिकिड़े हाल में न आहियूं। ईअं न आहे त इंसान जेको नौजवान आहे त हमेशह नौजवान हूंदो, इहो पोड़ो न थींदो, कमज़ोर न थींदो। जेका औरत नौजवान आहे त हमेशह जवान हूंदी, बलक न सुम रददनाहु अस्फल साफिलीन। अल्लाह से फरमाए थो कॾहिं असां इंसान खे ज़ईफ़ ऐं कमज़ोर कंदा। पोइ जॾहिं इंसान ज़ईफ़ थींदो, कमज़ोर थींदो, हाणे इहो इंसान ख़िदमत में ॿिए जो मोहताज आहे। हाणे ॿिए जो मोहताज आहे तॾहिं त हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहादीस मुबारक में या क़ुरान शरीफ़ औलाद जे मथां हुकूक वाजिब कया त अबे अमर जी ख़िदमत कर, या पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अबे अमर जी ख़िदमत खे वॾो सारायो त इंसान मोहताज आहे। कीअं? इहो इंसान कॾहिं अहिड़ी जवानी जी कैफ़ियत में आहे, ख़ुदि ॿिए खे पाणी पीआरे थो सघे, ॿिए खे मानी खाराए थो सघे, लेकिन कॾहिं अहिड़ो इंसान हाल ते पहुचंदो आहे जो पाण ख़ुदि ख़िदमत जो मोहताज आहे। हाणे जॾहिं ख़ुदि ख़िदमत जो मोहताज थियो, हाणे अल्लाह से दुनिया जो निज़ाम ईअं रखियो आहे जो घणा इंसान ग़रीब मिसकीन आहिनि, थोरा इंसान अमीर आहिनि।
अमीर इंसान थोड़ा है घणा ही गरीब तबके जी ॾिसो तव्हां जंहिं अदलू ॻोठ में रहो था या शहरनि जे अंदरि तव्हां ॾिसो था इते ज़राअत थिए थी पोख थिए थी फ़सुल थिए थो इहो फ़सुल इहा पोख अमीर इंसान न कंदा आहिनि ग़रीब तबिको कंदो आहे जॾहिं शहर ठहंदा आहिनि महल ॿाड़ियूं ठहंदियूं आहिनि दुकान बिल्डिंगियूं ठहंदियूं आहिनि इन्हनि में महिनत मज़दूरी ग़रीब तबिको कंदो आहे अमीर तबिको न कंदो आहे अल्लाह साईं खे दुनिया जो निज़ाम आबाद करिणो तॾहिं जॾहिं घणाई ग़रीब तबिके जी आहे अमीर तबिको थोरो आहे हाणे अमीर इंसान जॾहिं पोड़ो थिए हा कमज़ोर थिए हा उहो त ईअं करे पियो जो मासी रखी सघे जे शहरनि जे अंदरि माण्हू यूरोप में अंदरि ईअं माण्हू त ईअं हूंदो आहे त उहा का औरत को न को मर्द कंहिंखे मुलाज़िमत ते 5 रुपया ॾिबा आहिनि उहे ख़िदमतूं कंदा आहिनि त हाणे अमीर माण्हू त ज़रूरतूं पूरियूं करे पियो सघे ग़रीब कीअं ज़रूरतूं पूरियूं कंदो हाणे अल्लाह से इन जे करे निकाह रखियो वक़ज़ा रब्बुका अल्ला ताबुदू इल्ला इय्याहु व बिल वालिदैन इहसाना अल्लाह से फरमाए थो इंसान हो जिथे तव्हां निमाज़ पढ़ंदा हो मां रब खे राज़ी था कयो मां रब जी बंदगी कंदा हो जीअं इन्हनि में मां अल्लाह राज़ी थियां थो तीअं अबे अमड़ जी ख़िदमत में बि मां अर्श वारो रब राज़ी थियां थो हाणे ॾिसो इहो इंसान जॾहिं निकाह थो करे शादी थो करे इनखे औलाद थी थिए पुट आहिनि नियाणियूं आहिनि हाणे औलाद जे मथां अल्लाह साईं इहा शइ फ़र्क़ु क़रार ॾिनी त तव्हां पंहिंजे अबे अमड़ जूं ख़िदमतूं कयो ख़िदमत कयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में सहाबी अचे थो मन अबर या रसूल अल्लाह जा रसूल मां कंहिंजा नेकी कयां फरमायो उम्मुक माउ जी ख़िदमत कर ॿीहर अर्ज़ु करे थो सुम मन कंहिंजी ख़िदमत कयां फरमायो उम्मुक माउ जी ख़िदमत कर टीहर अर्ज़ु करे थो सुम मन कंहिंजी ख़िदमत कयां फरमायूं अबुक तुंहिंजे मथां अबे जा बि हक़ आहिनि ख़िदमत में पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वधीक हक़ माउ जो रखियो आहे जेकॾहिं पीउ बि पाणी जो गिलास घुरे अम्मा बि पाणी जो गिलास घुरे ॿई गॾु खटिरे ते वेठा आहिनि हाणे मोहम्मद मुस्तफ़ा जी तालीम इहा आहे पाणी ॿिन्हिनि खे ॾियो लेकिन पहिरियां माउ खे छो त वहननि अला वहननि जेके मुशक़तूं तकलीफ़ूं माउ ॾिसंदी आहे अबो अहिड़ो न आहे ॾिसंदो अलबत्ता दुनिया जे मामलात में उन में वधीक हक़ पीउ जो आहे दुकान हलाइणो आहे मेह आहे ज़मीन खे भाण ॾियणो आहे फ़सुलु पोखणो आहे हाणे अबे चयो त पुट वञ मेह चाढ़िया दुकान हलाया हिन कम सां वञ बाज़ार अम्मा चए थी त न वञ हाणे हिते महबूब मुस्तफ़ा जी तालीम इहा आहे त वधीक हक़ पीउ जो आहे मुआशिरती ज़िंदगी मामलात में वधीक हक़ पीउ जो आहे लेकिन ख़िदमत में वधीक हक़ माउ जो आहे त इंसान पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन ख़िदमत खे तमामु वॾियूं फ़ज़ीलतूं ॿुधायूं हज़रत हारिसा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे जंहिंजो पीउ त फ़ौत थियल हो अलबत्ता उनजी माउ हुई जेको सहाबी पंहिंजी माउ जी ख़िदमत करे लटो कपिड़ो धोए मथे जे वारनि मां जुआ कढे तेल हणे ख़िदमतूं करे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मेराज जी राति जॾहिं जन्नत में पहुता क़ुरान पाक जी तिलावत जो आवाज़ पियो अचे हज़रत जिबरील खां पुछूं कंहिंजो क़ुरान शरीफ़ आहे चए अव्हां जो सहाबी हज़रत हारिसा महबूब मुस्तफ़ा फरमायो कहिड़ी उन में ख़ूबी आहे चइसे बज़ाहिर हज़रत हारिस फ़राइज़ खे अदा थो करे ऐं ॿियो माउ जी ख़िदमत थो करे अल्लाह साईं माउ जी ख़िदमत खे क़ुरान पाक जो रंग ॾिनो त इंसान इहा दीन इस्लाम जी तालीम आहे तंहिंजे करे अल्लाह साईं निकाह इन जे करे रखियो ताकी औलाद अबे अमड़ जी ख़िदमत करे ॿियो निकाह हिन जे करे आहे अल्लाह साईं इंसाननि जे अंदरि ख़ूबियूं ख़सलतूं रखियूं मसलन तव्हां हिकिड़े ॻोठ में आबाद हो हिकिड़ो इंसान ज़मीन आहे हुनखे पंहिंजी 4 मेहूं आहिनि धंधो कारोबार आहे बिरादरी जो वॾो आहे या अहिड़े तरीक़े सां तव्हांजे अदलू ॻोठ में मस्जिद शरीफ़ आहे उन मस्जिद में इमाम साहिब तव्हां मुस्लमान बाजमात नमाज़ पढ़ंदा तव्हांजा बचड़ा क़ुरान शरीफ़ उन आलिम दीन वटि पढ़नि था हाणे इहो इंसान फ़ौत त ज़रूरु थींदो पोइ जॾहिं फ़ौत थियो नऊज़ बिल्लाह मिनहा मस्जिद शहीद नाहे करणी मस्जिद आबाद करणी आहे हाणे मस्जिद आबाद कॾहिं थींदी इहो इल्मु नसल दर नसल इहे दीनी सलाहियतूं कॾहिं हलंदियूं जॾहिं इंसान निकाह बिरादरी हूंदी आहे पाण में मामलात हूंदा आहिनि रंजिशूं हूंदियूं आहिनि लेकिन उन में को बिरादरी जो वॾो हूंदो आहे उन वटि मामलात खणी वञिबा आहिनि हाणे बिरादरी जो वॾो त फ़ौत थी वियो हाणे बिरादरी जो वॾो केरु थिए अल वलद सिर लिया बि
पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो हमेशा अल्लाह जो हिकमतूं आहिनि रब अहकमुल हाकिमीन औलाद में पीउ जूं ख़सलतूं रखंदो पीउ में ख़ूबी ही बिरादरी जी सार संभाल कंदो हो उन पुटड़े में भी ये ख़सलतूं हुयूं अबू मस्जिद जो इमाम हो आलिम दीन हो कुरान पाक सां ताल्लुक़ हो उनखे औलाद थींदी पंहिंजे बचड़े खे कुरान पढ़ाईंदो कॾहिं कॾहिं अबो ज़रूरत सां ॿाहिरि वेंदो त पुटड़ो मुसले ते बीहंदो निमाज़ पढ़ाईंदो पीउ मेहूं चारींदो हो संभालींदो हो लेकिन औलाद थी पियसि हाणे उहो पुटड़ो मेहूं थो संभाले अबो ज़मीन संभालींदो हो हाणे उहो फौत थियो हाणे पुटड़ो उनखे संभालींदो त रब साईं खे हिकिड़ो निज़ाम दुनिया जो हलाइणो हो उन शहनशाह बादशाह रब अहकमुल हाकिमीन इन हिकमत जे तहत निकाह जी इबादत रखी त इंसाननि जूं ज़रूरतूं दीनी दुनियावी पूरी थियूं अहिड़े तरीक़े सां इंसान निकाह में इहा हिकमत आहे जो अल्लाह साईं हर इंसान जी इज़त खे महफ़ूज़ कयो आहे हर नौजवान जी इज़त बि महफ़ूज़ हुजे हर औरत जी इज़त बि महफ़ूज़ कीअं ज़िना हिकिड़ो बुछड़ो अमल आहे ला तक़रबु ज़िना ज़िना जे वेझो न वञो शरीयत में ज़िना जी सख़्तु सज़ा छो आहे उहो हिन जे करे जो इंसान ॿिए जी इज़त ते हमिलो करे थो जेको ज़िना इंसान करे थो बदकारी करे थो इहो मामूली गुनाह न आहे एॾो सख़्तु गुनाह आहे जो ॿिए जी इज़त ते हमिलो कये उन ॻोठ में उन बिरादरी में को इंसान ख़बर पवंदी त उनजी नियाणीअ सां उनजी माउ सां उनजी भेण सां अहिड़ो कबीह फेल थियो आहे उहो इंसान चवंदो मां इहा ॻाल्हि न ॿुधां हा ज़मीन मूंखे जाइ ॾियां इन जे करे शरीयत उनजे लाइ जे शादीशुदा आहे त उनखे संसार करण जो हुकुम आहे पत्थर हणंदा रहोसि एसी ताईं जो हिन जो साहु निकिरे छो जॾहिं इन इंसान शादी कई आहे निकाह कयो आहे निकाह खां बाद बि पोइ बि बदकिरदारी जी तरफ़ वञे थो अल्लाह जो बि मुजरिम आहे इंसान जो बि मुजरिम आहे मुआशिरे जो बि मुजरिम आहे हया जो बि मुजरिम आहे माहौल खे हिन बिगाड़ियो ऐं हिन गैर फितरी अमल जे तरफ़ वियो आहे जंहिं अमल खां अल्लाह रसूल मनो कयो हे उहो दग वरितो अथई तंहिंजे करे जुर्म तमामु घणो आहे हाणे इनखे पत्थर हणंदा रहो जेसीं ताईं इन जो साहु निकिरे संसार थियण जो हुजे त ॾिसो शरीयत सदा इन जे करे रखी ताकी मुआशिरे जे अंदरि अहिड़ो वरी कबीह बुछड़ो फेल न थिए त इंसानो हाणे अर्ज़ु करण जो मक़सदु हीअ आहे अल्लाह साईं ज़िना जो रस्तो बंदि कयो उन जे लाइ अल्लाह साईं निकाह जो पाकीज़ा रस्तो अल्लाह से निज़ाम ॾिनो आहे फनकिहू मा ताब लकुम मिन निसाए मसना व सुलास तव्हां निकाह जी पाक दामद ज़िंदगी गुज़ारियो ताकि तव्हांजे उल्फ़तूं मुहबतूं रहनि फजाल बैनकुम मवद्दतम व रहमा अल्लाह से निकाह में मुहबत बि रखी आहे शफ़क़त बि आहे हिकिड़ो उन्स बि आहे हुन लिबासुन लकुम व अंतुम लिबासुन लहुन रब से फरमाए थो इंसानो निकाह में इहा बरकत आहे जिथे मर्द औरत जी पोशाक है तो औरत भी मर्द जो ढको है पोशाक है तव्हां सां दीनी जल से निकाह जी तकरीब में आया हूँ जिस्म ते कपड़ो वेठो पाए आया हूँ इन में ॿ खूबियूं आहिनि हिकिड़ो तव्हांजी ओभर ढकिजी वई ॿियो अवां लिबास सां सुहिणा लॻो था जॾहिं इंसान निकाह कंदो इंसान जो ऐब ढकिजी वेंदो आहे ॿियो उन निकाह में इहा ख़सलत आहे इहो इंसान निकाह सां सुहिणो लॻे थो निकाह सां सुहिणो लॻे थो तंहिंजे करे इंसानो इन जे करे अल्लाह साईं निकाह जी इबादत खे रखियो हाणे इंसानो थोरी बुनियादी शइ सम्झो निकाह थिए थो नसल दर नसल निकाह थींदो आहे हर बिरादरी में हर माहौल में हर शइ में लेकिन थोरो इन पासे ॾे अचो त तव्हां असां मुस्लमान कलमे गो इंसान हो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निकाह जी मजलिस में जेको ख़ुतबो पढ़ियो आहे उन ख़ुतबे में जेके क़ुरान पाक जूं आयतूं पढ़ियूं आहिनि उहे आयतूं पढ़ियूं आहिनि अल्लाह जे रसूल पैगंबर जन में निकाह जा मसइला न आहिनि मसलन क़ुरान पाक जे अंदरि कई आयतूं किथे उन नान नफ़्के जो बयान आहे किथे ॿाहिरि जो बयान आहे किथे निकाह जी इज़्दिवाजी सही बर्ताव जो हुकुम आहे कई मसइला आहिनि जेके अल्लाह से क़ुरान शरीफ़ में बयान कया निकाह जा फरीक़ैन जा ज़ाल मुड़स जा लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन निकाह जी मजलिस में जेको ख़ुतबो में क़ुरान पाक जूं आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि आयतुनि में निकाह जा मसइला न आहिनि ईअं छो अल्लाह जे रसूल उहे आयतूं पढ़ियूं आहिनि जिन में अल्लाह जे ख़ौफ़ जो बयान आहे या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुमुल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा इंसान उन रब खां ॾुरियो जंहिं तव्हांखे हिकिड़े नफ़्स मां पैदा कयो
हाणे इते अल्लाह जे ख़ौफ़ जो बयान आहे छो हिन जे करे उन में हिकमत कहिड़ी आहे जेके बि दुनिया में झगड़ो थींदो आहे ॿ धुरियूं हूंदियूं आहिनि हिकिड़े पासे खां ॿिए पासे खां ॿई फरीक़ आहिनि पोइ उन्हनि ॿिनि धुरियुनि में ॿिनि फरीक़नि में जेके मामलात हूंदा आहिनि दुनिया जा उहे हल कीअं थींदा आहिनि या त मुफ़्ती साहिब वटि वञिबो मसइलो हल थींदो या आलिम दीन वटि अचिबो मसइलो हल थींदो या बिरादरी जे वॾे वटि अचिबो मसइलो हल थींदो या वरी पंहिंजी बिरादरी में चंद अफ़राद हूंदा आहिनि पहिचान हूंदी आहे मसइलो हल थींदो या माण्हू अदालत में ईंदो जज वटि ईंदो मसइलो हल थींदो लेकिन ज़ाल मुड़ुस जो तालुक़ अहिड़ो आहे जो हिक ॿिए जो लिबास आहिनि हिक ॿिए जा राज़दान आहिनि ॿई हिकिड़े बिस्तरे जे अंदरि सुम्हनि था तोड़ी घर में ॿिया फ़र्द बि आहिनि अबो अमड़ बि आहे भाउर बि आहिनि भेनर बि आहिनि घर वॾो आहे लेकिन ज़ाल मुड़ुस जी जेके पाण में राज़दानी आहे गुफ़्तगू आहे इन्हनि जी गुफ़्तगू खे राज़ खे सिर्फ़ु रब ई सम्झे थो ॿिए कंहिंखे ई ख़बर कोन्हे हिन जी गुफ़्तगू अहिड़ी आहे हाणे जेकॾहिं ख़ुदा न ख़ास त ज़ाल मुड़ुस में अणबण थी पई कंहिं ॻाल्हि ते घर उजड़ी पियो मुड़ुस जी दिलि पंहिंजी घरवारी खां बज़र थी पई या औरत घरवारी जी दिलि मुड़ुस खां बज़र थी पई तव्हां दुनिया जा इंसान सभु कोशिशूं कयो ॿिन्हिनि में मुहबतूं पैदा कयो नथा करे सघो थोरी आलिम दीन कोशिशि करे मुफ़्ती साहिब कोशिशि करे जज कोशिशि करे बिरादरी कोशिशि करे पहिचान अचे उन्हनि में मुहबत फिक्री अचे जेका निकाह जो मक़सदु आहे उहा मुहबत न अची सघंदी जॾहिं अणबण थी वई नफ़रतूं अची वयूं त पोइ हाणे इहो घर कीअं हलंदो हाणे इन घर खे हलाइण जी हिकमत इहा आहे त इहो मुड़ुस घोट जंहिंखे घरवारी शरीयत कुंवार करे ॾिनी आहे दाल करे ॾिनी आहे इहो मर्द अल्लाह जो ख़ौफ़ रखे त इहा औरत जेका मुंहिंजे अॻिते निकाह में आई आहे रफ़ीक़ हयात बणी आहे इन जा मुंहिंजे मथां हक़ आहिनि मां उन्हनि जे हुकूक खे अदा कयां जे इन्हनि जे हक़नि खे मां अदा न कयो अॼु त हिते औरत मज़लूम आहे मां खां न पुछी सघंदी लेकिन क़यामत जे ॾींहुं रब मूंखां हिसाब वठंदो जॾहिं इहो इंसान अल्लाह जो ख़ौफ़ रखंदो इहो मुड़ुस पंहिंजे घर सां सही हलंदो अहिड़े तरीक़े सां इहा औरत आहे घरवारी आहे मुड़ुस हमेशह घर में न हूंदो आहे 24 कलाक कॾहिं मुलाज़मत वेंदो दुकानदारी कंदो धंधो कंदो ओताक ते वेंदो दुकान ते वेंदो ॿाहिरि वेंदो सुबुह जो टाइम शाम जो टाइम राति जो वॻड़ो बिस्तरे ते त जेकर ॿार सां उनस माउ जो वधीक हूंदो आहे घर में लटो कपिड़ो देखभाल साज़ो सामान अमानतूं हर शइ उहे औरत जे हवाले हूंदियूं आहिनि हाणे इहा औरत अल्लाह जो ख़ौफ़ रखे जेकॾहिं अल्लाह जो ख़ौफ़ रखंदी त मां मुड़ुस जे सामान खे अमानत सम्झां उन जे घर खे अमानत सम्झां उन जी इज़त आबरू खे अमानत सम्झां उन जे बचनि जी सही देखभाल कयां न त सुभाणे क़यामत में रब मूंखां पुछंदो जॾहिं ॿई ज़ाल मुड़ुस अल्लाह जो ख़ौफ़ रखंदा इहो घर हमेशह मुहबत ऐं उल्फत सां हलंदो इन हिकमत जे करे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम निकाह जी मजलिस में ख़ुतबे में जेके आयतूं पढ़ियूं आहिनि उन्हनि में अल्लाह जे ख़ौफ़ जो बयानु आहे या अय्युहन्नास इत्तक़ू रब्बकुम ऐं इंसानो अल्लाह जो ख़ौफ़ रखो इहा हिकमत आहे शरीयत मुतारा जे अंदरि ऐं इंसानो शरीयत जे शयुनि में हिकमतूं ई हिकमतूं आहिनि मसलन अल्लाह साईं छा फरमायो कुल लिल मुमिनीन यग़ुज़ू मिन अब्सारिहिम मुस्लमान मर्दनि खे हुकुम कयो त अखि जी हिफ़ाज़त कनि कुल लिल मुमिनात यग़ुज़ून मिन अब्सारिहिन महबूब मुस्तफ़ा मुस्लमान औरतुनि खे चयो त अखि जी हिफ़ाज़त कनि औरत मर्द खे न ॾिसे धारे खे धारियो मर्द धारी औरत खे न ॾिसे ज़िना आहे पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अखि जी ज़िना आहे ॾिसणु ऐं ॿी हदीस में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अन्नज़रु सहमुन मस्मूमुन मिन सिहामिल इब्लीस नज़र ॾिसणु शैतान जे ज़हरीले तीरनि मां हिकिड़ो तीर आहे ज़िना जेका थींदी आहे उन जो पहिरियों ॾाको आहे ॾिसणु पहिरियों ॾाको ॾिसणु आहे तंहिंजे करे दीन इस्लाम तव्हां असांखे हया थो सेखारे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल ईमानु बिदअ व सित्तून शुअबतन वल हया मिनल ईमान ईमान जे सुञाण जूं 72 निशानियूं आहिनि वॾे में वॾी सुञाण ईमान जी हयात इंसान जी अखि में हया हुजे जो धारी औरत खे इंसान न ॾिसे धारी औरत उहा बि धारे मर्द खे न ॾिसे ख़ासि तरह सां मोबाइल जूं गिलाज़तूं अची वयूं इन में जेके माण्हू घरनि में रखनि था अहिड़ियूं अजनबी औरतुनि मर्दनि जो ॾिसणु इहो शरअन हराम आहे हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में सहाबी अचे थो नाबीनो नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घरवारियूं वेठियूं आहिनि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो थोरो तव्हां ओट में थी वञो
अब्दुल्लाह बिन उम्मे मक्तूम अचे थो त उहा अम्मा हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत में अर्ज़ थी करे अल्लाह जा रसूल हो त नाबीनो आहे फरमायो अफ़ा अंतुमा अमयावान अब्दुल्लाह त बराबर अखियुनि खां माज़ूर आहे लेकिन अव्हां जे अखियुनि में त दीद आहे अव्हां त नाबीन न आहियो तव्हां नबीअ जे घर वारनि खे इजाज़त नाहे त तोड़ी सहाबी मुंहिंजी रूहानी औलाद आहिनि पर तॾहिं बि तव्हां अमड़ियूं उन्हनि ते नज़र न कयो। ॾिसो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सख़्ती सां मनो फरमायो। हाणे इंसान इन में हिकमत छा आहे? हिकमत इहा आहे त मर्द जी तबियत में अल्लाह साईं औरत ॾे ऐलान कयो, औरत जी तबियत में मर्द ॾे ऐलान कयो। उनखे हिकिड़ी मिसाल सां सम्झो। तव्हां दुनिया में इंसान खीर पीअंदा, खीर जॾहिं तव्हां पीअंदा हो, खीर इंसान जी ज़रूरत आहे, पोइ घर में खीर कीअं रखंदा, महफ़ूज़ करे रखंदा, छो उनखे ढक ॾेई रखंदा त ॿिली जी फितरत में इहो आहे त ॿिली खीर ॾे ऐलान थी करे। जिथे तव्हांजो खीर जो गिलास आहे, खीर ते पियो हुजे जल्दी ॿिली अची वेंदी, अलाह से उनखे हिसो एॾो ॾिनो आहे। हाणे तव्हांजो खीर ॿिलीअ खां बचाइण जूं ॿ सूरतूं आहिनि। हिकिड़ी सूरत इहा आहे तव्हां दुनिया जा इंसान हर हिक जे हथ में नोड़ी हुजे, ॿिलीअ जे ॻिचे में नोड़ी वधो, तव्हांजो खीर बची वेंदो। इहा शइ तव्हांजे वस में न आहे, छो तव्हां पाण खे त घणो कुझु सम्झो था। इंसान त पंहिंजे रुपए खे, इज़त खे, इक़्तिदार खे, सरदारी खे, दुनिया जूं इज़तूं ॾिसी तकब्बुर गुरूर कंदो आहे, चवंदो आहे हम चूमा दीगर मां जहिड़ो त कोई इंसान ई कोन्हे। अल्लाह से नंढी ॿिली तुंहिंजे घर में रखी आहे, नंढड़ो जानवर आहे, उनखे पकड़ गिरफ्त में आण वठण तुंहिंजे बस में न आहे। अल्लाह से इंसान जे तकब्बुर खे ख़तमु कयो आहे। इंसान तुंहिंजी ॾाढी ज़ात तुंहिंजी न आहे, ॾाढी ज़ात रब जी आहे। तंहिंजे करे इहे कमज़ोर जानवर अल्लाह से इन जे करे पैदा कया। हाणे उन ॿिलीअ खे ॾोरी विझण तव्हांजे वस में न आहे, पर ॿी शइ तव्हांजे वस में आहे कहिड़ी, जो तव्हां खीर खे ढके करे रखो, खारे हेठां रखो, फ्रिज में रखो, महफ़ूज़ करे रखो, सिर ॾेई रखो, ढके करे रखो। इहा शइ तव्हांजे वस में आहे। जॾहिं तव्हांजे वस में इहा शइ आहे त हाणे इहा ई हिकमत अथव शरई हिजाब जे अंदरि। हाणे इस्लाम औरत खे हुकुम कयो त औरत बुरके खां, चादर खां ॿाहिरि न करे, पंहिंजे मुंहं खे ज़ाहिर न करे। छो? उन में इहो आहे ओ जीअं खीर ज़ाहिर हूंदो त ॿिली उते ज़रूरु पहुचंदी। त मर्द ऐं औरत जी तबियतुनि में इख़्तिलाफ़ आहे। मर्द जी मिज़ाज औरत ॾे लाड़ो कंदी आहे, औरत जी मिज़ाज मर्द ॾे लाड़ो कंदी आहे। जेकॾहिं उन्हनि खे अलाह जो ख़ौफ़ न हूंदो, मर्द पंहिंजी अखि जी हिफ़ाज़त न कंदो, औरत अखि जी हिफ़ाज़त न कंदी, त नुक़सानु छा थी पवंदो? ज़िना थी पवंदी। कीअं? उनखे हिकिड़ी मिसाल खणंदा। तव्हां दुनिया जा सभु मर्द, हिकिड़े मर्द खे तव्हां शादी कराई, हेॾो हिकिड़ी औरत बि शादी कई, सही आहे। तव्हां दुनिया जा सभु मर्द हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जहिड़ा हसीन न आहियो, सुहिणा न आहियो। दुनिया जूं सभु औरतूं बीबी ज़ुलेखा जहिड़ियूं हसीन न आहिनि। हाणे छा थींदो? जेकॾहिं शरान इहा इन हुकुम खे ॿाहिरि कढे, शरीयत जी जेका हिकमत आहे त मर्द औरत खे न ॾिसे, औरत मर्द खे न ॾिसे, त पोइ छा थी पवंदो? जेकॾहिं इहो शरई हिजाब न हुजे, नुक़सानु इहो थी पवंदो, हिकिड़े मर्द खे तव्हां निकाह करायो, उनखे ज़रूरु रिश्तो जेको थींदो आहे उहे त घर जा वॾड़ा कंदा आहिनि, अबो कंदो, अम्मा कंदी, सौट कंदा, घर जा वॾड़ा अफ़राद कंदा आहिनि रिश्तनि जो इंतिखाब, त ताकी बिरादरी में मुहबतूं हुजनि। हाणे उन रिश्तो मुंतख़िब कयो। हाणे जेकॾहिं इहो मर्द जंहिंखे औरत मिली कुंवार थी, पर कुंवार कसी इन मर्द मुआशिरे में ॿाहिरि सुहिणी हसीन जमील औरत ॾिठी, त मर्द जी फितरत में लाड़ो आहे। जीअं खीर जाथे हूंदो ॿिली उते पहुचंदी, तंहिंजे करे हाणे जेकॾहिं औरत ज़ाहिर हूंदी त इहो मर्द उन धारी औरत खे ॾिसंदो जेका हसीन जमील आहे, बाज़ार में, दुकान में, धंधे में, पोख में, जाथे काथे गॾु आहे, त नुक़सानु कहिड़ो थी पवंदो? जेका तव्हां उनखे घरवारी करे ॾिनी आहे, उहा रंग जी कसी आहे, त इहो मर्द घरवारी खे छॾे उन धारी औरत सां वास्तो रखंदो। हुजे बि मोबाइल, हुजे बि बेहयाई, जीअं अॼुकल्ह जो मुआशिरो आहे, जीअं यूरोप जो मुआशिरो आहे, त नुक़सानु इहो थियो पियो। जेका निकाह जी हिकमत हुई त हुन उहे हिकमतूं ख़तमु थी वियूं। इहो मुर्स ज़ाल खे छॾे धारी औरत सां वास्ता रखंदो। कई इंसान आहिनि अहिड़ा जेके पंहिंजे हक़ जे बावजूदु, घर वारनि जे बावजूदु अजनबी धारी औरतुनि सां बुराईअ जे तालुकात सां उन जी ज़िंदगी गुज़रे थी। अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी औरत आहे जे शरीयत जो उनखे हुकुम न हुजे त उहा औरत अखि जी हिफ़ाज़त करे, जे इहा औरत मर्दनि सां उते वेहे गॾु, त इनखे मुड़ुस तव्हां ॾिनो रंग जो सांवरो। हाणे इहा औरत धारे मर्द खे ॾिठे ऑफिस में, दुकान में, धंधे में, कारोबार में, जिथे किथे, त
त पोइ नुक़सानु छा थी पवंदो? इहा औरत उन मर्द सां तालुकात रखंदी जेको हिन जो मुड़ुसु न आहे। नुक़सानु इहो थी पवंदो जो ज़िना थी पवंदी। अल्लाह साईं अलीमुन बिज़ात सुदूर हो, रब साईं इंसाननि जे मिज़ाज फितरतुनि खां वाक़ुफ़ हो। तॾहिं अल्लाह रब्बुल इज़्ज़त क़ुरान मजीद में तव्हां असां मुस्लमाननि खे हुकुम फरमाए त कुल लिल मुमिनीन यग़ुज़्ज़ू मिन अब्सारिहिम, ऐं महबूब मुस्तफ़ा मुस्लमान मर्दनि खे चओ त अखि जी हिफ़ाज़त करनि। कुल लिल मुमिनात यग़ुज़्ज़ुन मिन अब्सारिहिन, मुस्लमान औरतुनि खे चओ त अखि जी हिफ़ाज़त कनि, अखि जी हिफ़ाज़त कनि। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबा खां पुछो दुनिया में भले में भली कहिड़ी औरत आहे? जन्नती औरत कहिड़ी आहे या जहन्नमी औरत कहिड़ी आहे? अम्मा फातिमा रज़ियल्लाहु अन्हा अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, उहा औरत जन्नती आहे जेका फ़राइज़ खे अदा करे, मुड़ुस जी फर्मा बरदार हुजे, धारनि मर्दनि खे न ॾिसे। ऐं हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे इहो अम्मा फातिमा अर्ज़ु कयो, साईं उहा औरत जहन्नमी आहे तोड़े फ़राइज़ त अदा करे, सभु शयूं हुजनि, मुड़ुस सां बि सही रवियो न रखे, पर अखि जी बि हिफ़ाज़त न करे, जेका बेहयाई ऐं बुराईअ जी निगाह सां ज़िंदगी गुज़ारे, इहा जहन्नमी औरत आहे। जंहिं औरत खे निमाज़ ऐं फ़राइज़ सां गॾु मुड़ुस जे हुकूक जी अदायगी हुजे ऐं अजनबी धारनि मर्दनि ते नज़र न करे, अम्मा फातिमा अल्लाह जे रसूल जी ख़िदमत में अर्ज़ु कयो, साईं अल्लाह जा रसूल, इहा जन्नती औरत। महबूब मुस्तफ़ा फरमायो, हा फातिमा, फरमायो फातिमा त बुज़अतु मिनी, फातिमा मां मोहम्मद मुस्तफ़ा जे दिलि जो टुकड़ो। तंहिंजे करे इंसानो शरीयत में हिकमतूं आहिनि। तव्हां असां ख़ुशि नसीब हूं जो अल्लाह साईं तव्हां असांखे अहिड़ो दीन इस्लाम ॾिनो। मुस्लमानो हिन वक़्त में सुन्नत खे अपनाइण वॾी हिकमत आहे। ॾिसो अॼु तव्हां असां निकाह जी तक़रीब में हो, केतिरा ई घर हूंदा आहिनि जन घरनि में ज़ाल मुड़ुस जे अंदरि अणबणतियूं हूंदियूं आहिनि। हाणे फ़ुक़हा इकराम फरमायो आहे, मर्द सुबुह जी जेका सुन्नत आहे, इन सुन्नत जो वधीक ताक़ीद आहे। हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सफ़र में बि इहा सुन्नत पढ़ंदा, थोड़ी सफ़र जी कैफ़ियत में हा, कोशिशि करे पढ़ंदा हा। इन सुन्नत जी वधीक फज़ीलत आहे। हाणे जंहिं ज़ाल मुड़ुस में अणबणत आहे, जे इहो मर्द सुबुह जी सुन्नत घर में पढ़ी ऐं फ़र्ज़ निमाज़ जमात सां अची पढ़े, उन मां फ़ुक़हा फरमायो आहे कॾहिं बि ज़ाल मुड़ुस में नफ़रतूं न थींदियूं, इहो घर हमेशह उल्फ़त ऐं मोहबत सां। पोइ जॾहिं हिकिड़ी सुन्नत में एॾी बरकत आहे, जेको मुस्लमान हले ई सुन्नत ते, उनजे मथां केॾियूं न रहमतूं बरकतूं थींदियूं। तंहिंजे करे मुस्लमानो हिन वक़्त में महबूब मुस्तफ़ा जी सुन्नत खे ज़िंदा करणु इहा वॾी नेमत आहे, वॾी नेमत आहे। अव्हां अदलू सोलंगी जा मुस्लमान भाइर ख़ुशि नसीब हो, इहो निकाह शादी हाल में बि थी पियो सघे। जीअं आम माण्हू निकाह जी इबादत खे रसूमात में खणी आहे, ईअं हूंदो आहे न, शराब हलंदो, उन खां अलावा साईं राग हूंदो, बेपर्दगी थींदी। कई इंसान आहिनि दीनदार चङा भला, चवंदा छा कयोसीं, ख़ुशी आहे, माहौल अहिड़ो। इंसानो हिकिड़ी ॻाल्हि सम्झो, दिलि जे कननि सां ॿुधो, जेतिरो तव्हां असां मुस्लमान पंहिंजे निकाह जी इबादत खे शरीयत जे दायरे में आणींदो, एतिरो इन निकाह में बरकतूं हूंदो, सलामती हूंदी। जेतिरो मुस्लमान शरीयत मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत जी बेहुरमती कंदो, एतिरी वधीक ॾुखियाई ऐं परेशानी हुजे। अॼु छो माण्हुनि में परेशानी? वॾा वॾा घर, वॾा वॾा महल ठाहियल, एतिरे क़दुर जो अजीब अजीब। मां वटि हिकिड़ो मसालो आयो जंहिंमें उन मर्द चयो मां हिकु 100 तोलो सोन ॾिनो आहे, 100 तोलो सोन औरत खे ॾिनो आहे। शौक़ सां हुन शादी कई, औरत ॿी ज़ात जी हो, ॿी ज़ात जो। पोइ आख़िर में नतीजो इहो थियो त मर्द उन औरत ई हिन खे अहिड़ो अशर कयो जो नेठ वञी हिन जी पाण में निकाह हली वियो, ख़तमु थी वियो। हाणे हिन चयो माई त वई, हाणे मां सोन त मोटायां, सिंधीअ में चवंदा आहिनि रन त वई, दिलि त बचे न, रन सां गॾु रली बि वई। हाणे वीचारो परेशान आहे, साईं मुफ़्ती साहिबु मुंहिंजो त पोइ हल कर, मुंहिंजो त 100 तोलो बचे। मां चयो बाबा तोखे शरीयत त हुकुम कोन कयो त तूं 100 तोलो भले ॾे, शरीयत त थोरो मिक़दार रखियो आहे। त मुस्लमानो अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे, कई असां अहिड़ा निकाह ॾिठा आहिनि, अहिड़ा इंसान ॾिठा आहिनि जेके पैसे में तव्हां खां वधीक वॾनि वॾनि आसाइशनि में बगलनि में रहनि। मां वटि हिकिड़े मसाले में असां वियासीं, ॿिया बि मूंसां गॾु मुआज़िज़ माण्हू आहे। उन में इहो थियो त छोकिरो पाकिस्तान जो ॿाहिरि मुल्क रहंदो, जेको तक़रीबन महीने में 8 लख रुपया हुनजी महीने जी तनख़्वाह, 8 लख। ऐं जेका हुनजी छोकिरी घरवारी पाण में रिश्तेदार आहे, उहा वॾी डॉक्टर वॾी पोस्ट ते, उनजी बि पघार सुठी, तक़रीबन 4 लख जे क़रीब हुई। थोरी शइ ते पाण में अणबणत थी पई ज़ाल मुड़ुस जी। हाणे उन्हनि रिश्तेदारनि मुआज़िज़ माण्हू असां बुज़ुर्गनि आलिमनि मुफ़्तियुनि हणी हंधु कयोसीं। हिकु ॾींहुं गॾिजाणी, वरी 8 ॾींहं गॾिजाणी, वरी 2 ॾींहं छॾे वरी गॾिजाणी।
मामून के चोता भाई यो घर न हलंदो, यो घर न हलंदो। जो तो कुरान शरीफ साफ तो फरमाए अल्लाह के रसूल जेके निकाह जे खुतबे में आयतूं पढ़ियूं जिन में अल्लाह जो खौफ आहे। जॾहिं न मर्द खे अल्लाह जो खौफ आहे न औरत खे अल्लाह जो खौफ आहे, घर कीअं हलंदो? न हलंदो करे। नतीजो उहो ई थियो साहब। हाणे इंसान हिकु ॻाल्हि सम्झो, जॾहिं ॿ रिश्ता थींदा आहिनि त ॿ बिरादरियूं गॾिबियूं आहिनि, लेकिन जॾहिं इहे रिश्ता पाण में तफ़रीक़ थींदी आहे, जुदाईगी थींदी आहे, ॿिनि फर्दनि में जुदाईगी न थींदी आहे, ॿिनि ख़ानदाननि में जुदाईगी थींदी आहे। तंहिंजे करे इंसान पंहिंजी औलाद खे क़ुरान जी तालीम ॾियो, मुहम्मद मुस्तफ़ा जी सुन्नत सीरत सम्झायो ऐं पंहिंजी ज़िंदगी क़ुरान पाक जे मुआफ़िक़ गुज़ारियो। तव्हांजे जलसे जो उनवान आहे इस्लाह मुआशिरा, मुआशिरे जो इस्लाह। इस्लाह मुआशिरे जो कहिड़ी शइ सां आहे? इस्लाह मुआशिरे जो आहे रब जे क़ुरान पाक सां। जेतिरो तव्हां असां मुस्लमान क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ ज़िंदगी गुज़ारींदासीं, क़ुरान पाक सां निस्बत रखंदासीं, क़ुरान शरीफ़ छा थो सम्झाए? फला तख़्शौहुम बख़्शौनी, इंसानो हिकिड़े अल्लाह जो ख़ौफ़ रखो, ॿिए कंहिंजो ख़ौफ़ न रखो। जॾहिं तव्हां रब जो ख़ौफ़ रखंदो त तव्हांजो निज़ाम सही हलंदो, तव्हां गुनाहनि खां बची वेंदो। ॾिसो इस्लाम तव्हांखे छा थो हुकुम करे? तव्हां में इबादत बि हुजे, नमाज़ बि पढ़ो, क़ुरान बि पढ़ो, हज बि कयो, निकाह बि कयो, नेक बि थियो, दीनदार बि थियो, पर ज़िना शराब बुराईअ खां क़ुरान पाक मनो थो करे। नेकी जी तौफ़ीक़ तॾहिं थींदी ख़ौफ़ ख़ुदा हूंदो, गुनाह खां तॾहिं बचंदो जॾहिं ख़ौफ़ ख़ुदा। ॾिसो हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सहाबनि सगोरनि खे इहा ई तालीम था ॾियनि। हज़रत मरसद गनवी रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी आहे। उनाक औरत सां नाजाइज़ तालुकात आहिनि। जॾहिं मरसद मुस्लमान थो थिए, कलमे भरण खां पोइ कुझु ॾिहाड़नि खां पोइ मदीने तैयबा खां मके पाक बैतुल्लाह जे तरफ़ वञे थो। शाम जो वॻड़ो आहे, मके जे ॿाहिरां वादी ढोरी में नज़र थो करे, हिकिड़ी अजनबी धारी औरत बीठल आहे। मरसद सहाबीअ खे ख़्यालु थियो शायदि इन खां रस्तो भुलिजी वियो आहे। साहबी शगोरो आयो, चए तोखां रस्तो विसरियो आहे? चए न, रस्तो त कान विसरियो आहे, तुंहिंजा मुंहिंजा ज़िना जा तालुकात हुआ, अॼु ख़्वाहिश जे इरादे सां बीठी आहियां। हज़रत मरसद फरमायो ख़बरदार गुनाह, इहे गुनाह तॾहिं पिया थियनि जॾहिं ईमान इस्लाम जी दौलत कान हुई, मुहम्मद मुस्तफ़ा जी निस्बत कान हुई। अॼु मरसद नबीअ जी ख़िदमत में कलमो पढ़ी आयो आहे। अल्लाह जे रसूल इहा तालीम ॾिनी आहे। मरसद सुभाणे क़यामत जो ॾींहुं थींदो, ज़र्रे ज़र्रे जो हिसाब थींदो। मैं यामल मिस्काल ज़र्रतिन ख़ैरियन, मैं यामल मिस्काल ज़र्रतिन शररियन। मरसद खां हाणे गुनाह न थींदो। मरसद गुज़िरियल गुनाहनि जे माफ़ीअ जे लाइ बैतुल्लाह शरीफ़ जे तरफ़ वञी रहियो आहे। हाणे औरत अॻिते वधी, मुहम्मद मुस्तफ़ा जो सहाबी गुनाह खां बचण जे लाइ डुक थो भरे, राति जो गार में अचे थो, पंहिंजी पेशानी सजदे में रखे थो, अखियुनि मां लुड़क थो हारे। सुबुह थिए थी, हज़रत मरसद गनवी रज़ियल्लाहु अन्हु महबूब मुस्तफ़ा जो सहाबी बैतुल्लाह जे हतीम में अची शुक्राने जो नफ़िल थो पढ़े, ऐं रब इन गुनाह खां बचाइण वारी तुंहिंजी ज़ात आहे। मुस्लमानो, हाणे अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे, उन मरसद खे गुनाह खां केरु पियो बचाए? तव्हांजा दुनिया जा हालात आहे, दुनिया जो कानून हो न तव्हांजो मुआशिरो पियो बचाए, न दुनिया जो कानून पियो बचाए। हज़रत मरसद खे गुनाह खां बचाइण वारी शइ अल्लाह जो ख़ौफ़। तंहिंजे करे मुस्लमानो, ख़ौफ़ ख़ुदा वॾी शइ आहे। ॿी शइ आहे मुसावात ऐं बराबरी। क़ुरान शरीफ़ इन शइ ते वधीक तवजो ॾिनो आहे। अदुल इंसाफ़ कयो, तवाज़ु ऐं निबड़त जी ज़िंदगी गुज़ारो। इंसाननि में तवाज़ु हुजे, निबड़त हुजे। महबूब मुस्तफ़ा फरमायो, मन तवाज़अ लिल्लाहि रफ़अहुल्लाह, जेको निबड़त कंदो अल्लाह से उनखे एॾो मथां जंहिंमें जेॾी निबड़त हुजे। तंहिंजे करे इंसानो, दीन वॾे में वॾी शइ आहे। दीन वॾे में वॾी शइ आहे। अल्लाह से तव्हां असांखे दीन सां निस्बत अता फरमाए, क़ुरान पाक जो रंग अता फरमाए। अल्लाह से तव्हां असांजी ज़िंदगी शरीयत मुतहर जे मुआफ़िक़ बणाए। अल्हम्दुलिल्लाह। वरी बि असां माशूक़ अली साहब खे मुबारकूं ॾियूं था, लेकिन उहा मुबारक ॾियूं था जेका हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम घोट हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ सहाबीअ खे मुबारक ॾिनी। हिकिड़ी त तव्हां असां मुबारक ॾींदा आहियूं, असां घोट मुबारक, लेकिन हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ रज़ियल्लाहु अन्हु सहाबीअ खे इहा मुबारक ॾिनी हुई, बारकल्लाहु फीकुमा जमाकुमा अला ख़ैर। अॼु असां माशूक़ अली साहब खे उलमा इकराम इहा था मुबारक ॾियूं, बारकल्लाहु फीकुमा जमाकुमा अला ख़ैर। अल्लाह से तुंहिंजे निकाह में बरकत रखे, रब अव्हांखे सलामती सां बणाए। जेका महबूब मुस्तफ़ा दुआ ॾिनी। हज़रत अबू तलहा रज़ियल्लाहु अन्हु हज़रत अब्दुर्रहमान बिन औफ सहाबी आहे, जॾहिं रिश्तो करे थो, शादी करे थो, नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहा तालीम ॾिनसि, या अबा तलहा, हज़रत अबू तलहा साहबी, या अबा तलहा
इदा तबखत मिलकतन फक्सिर माहा फइन लिजीरानिक अलैका हक़ुन। ऐ अबू तलहा घर में जरे भाजी चाढ़े रहो घणो कंदो कर, रस घणी कंदो कर। फइन लिजीरानिक अलैका हक़ुन, पाड़े जा भी तुझे मथा हक़ थी। तंहिंजे करे महबूब मुस्तफ़ा इहा तालीम ॾिनी आहे सिल रहमी, रिश्तनि में मुहबतूं हुजनि। ऐं हाणे आम तरह सां असांजूं दिलियूं एतिरियूं नंढियूं थी वियूं आहिनि जो रिश्तनि में नफ़रत, थोरे घणे ते नफ़रत न इंसानो मुहबतूं सिखो। अल्लाह से तव्हां असांखे दीन जी सम्झ अता फरमाए। अल्लाह से हिन दीनी इन्ही इज्तिमा खे लिक़ाह जी तक़रीब खे ख़ैर बरकत वारो बणाए। वमा अलैना इल्लल बलाग। या अल्लाह या रहमान या रहीम, अल्लाह से तू असांजी हाज़िरी क़बूल फरमा। अल्लाह से हिन निकाह खे बरकत वारो बणा। अल्लाह से असां उम्मत मुस्लिमा जी ज़िंदगी क़ुरान पाक जे मुआफ़िक़ बणा, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात जे मुआफ़िक़ बणा। असांजो ज़ाहिर बातिन क़ुरान शरीफ़ जे मुआफ़िक़ बणा। बीमारनि खे शिफ़ा अता फरमा, बिरादरनि में मोहब्बतूं अता फरमा। अल्लाह से इन निकाह खे ख़ैर ऐं बरकत सलामती वारो बणा। हस्बुनल्लाहु व निअमल वकील। सल्लल्लाहु तआला अला ख़ैर ख़ल्क़िही मुहम्मद व आलिहि व बारिक। अल्हम्दुलिल्लाह। ये हुआ उस्तादुल उलमा शेखुल हदीस व तफसीर